वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िहि व नफ़ख़िहि व नफ़्ख़िहि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वज़क्किर फ़इन्न ज़िक्रा तन्फ़उल मुमिनीन रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़उना व ज़िदना इल्मा सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मुख़्तसर हम्दो सना ऐं सलातो सलाम खां बाद वाजिबुल एहतराम अज़ीज़ सामिन इकराम दोस्तों भाइरो बुज़ुर्गो, अॼोको ही तबलीगी व इस्लाही प्रोग्राम असांजे प्यारे भाउ मोहतरम जनाब नवीद अहमद काका जी काविश सां मुनक़िद थियो आहे ऐं मोहम्मद इमरान बिन मरहूम मजनू काका जो निकाह जेको पहिरीं थी चुको हो ऐं ख़ैरनि सां उनजी रुख़्सती अॼु अमल में ईंदी, त इन मौक़े जी मुनासिबत सां अॼु ही दीनी व तबलीगी व तरबियती प्रोग्राम हिन मस्जिद सैयदना उमर इब्न फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु में रखियो वियो आहे, मुनक़िद कयो वियो आहे। इहा हिकिड़ी सुठी रिवायत ऐं आदत आहे जो निकाह जे मौक़े ते गैर शरई रस्मूं करण जे बजाए हिन मुबारक मौक़े ते अल्लाह सुब्हानहु व तआला जो कलाम, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान उहे पढ़िया वञनि, उन्हनि जो बयानु थिए, क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में माण्हुनि जे अक़ीदे ऐं अमल जी इस्लाह थिए, त इहा शइ तमामु हिकिड़ी बहितरीन रिवायत ऐं आदत आहे। उमूमी तौर ते असांजे मुआशरे में ऐं असांजे माहौल में ख़ुशी जे मौक़े ते, शादी जे मौक़े ते तमामु ग़लति रसूमात, बिदआत, ख़ुराफ़ात कयूं वञनि थियूं। त अहिड़े माहौल में जॾहिं ख़ुशी जे मौक़े ते माण्हू रसूमात ऐं ख़ुराफ़ात जे अंदरि ग़र्क़ थी वेंदा आहिनि, इन मौक़े ते अल्लाह रसूल जी ॻाल्हि थिए, क़ुरान जो बयानु थिए, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रामीन जो तज़किरो थिए, त इन खां वॾी का मुबारक ऐं भली शइ न आहे। त इन अमल ते असां दा मोहतरम नवीद काका ऐं उन्हनि जी पूरी फैमिली खे मुबारकबाद पेश कंदासीं, ख़िराज तहसीन पेश कंदासीं ऐं हर मुस्लमान खे इहा ई शइ करणु खपे त निकाह जो जेको बाबरकत मौक़ो आहे, जंहिं ते ॿ ख़ानदान जुड़नि पिया ऐं ॿिनि ख़ानदाननि जे जोड़ ऐं रिश्ते सां हिकु नए ख़ानदान जो बुनियादु पवे पियो, इन मुबारक मौक़े ते अल्लाह उन रसूल जो तज़किरो थिए, उन जा फ़रामीन, उन जा अहकाम बयानु कया वञनि, क़ुरान पढ़ियो वञे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पढ़ी वञे, त इन शइ सां अल्लाह जे फ़ज़्ल करम सां बरकतूं ऐं रहमतूं नाज़िल थींदियूं ऐं बिदआत ऐं ख़ुराफ़ात जो मुआशरे मां ख़ात्मो थींदो। इन्हनि तमीदी ॻाल्हियुनि खां बाद आउं पंहिंजे असुल उनवान ऐं मौज़ू ते अचां थो। अॼोका ही जेके हालात आहिनि, जेको दौर मुस्लमाननि जो गुज़री रहियो आहे ऐं मुस्लमान हर तरफ़ ज़िल्लत ऐं रुसवाई जो शिकार आहिनि, दुनिया जे कुंड कुड़छ में मुस्लमान ज़ुल्म जी चकीअ में पिसजी रहिया आहिनि। दुनिया जो शायदि को बि इलाइक़ो अहिड़ो न आहे जिथे मुस्लमान कुफ़्र जे ज़ुल्म ऐं सितम जो शिकार न हुजे। कश्मीर जूं ॻाल्हियूं पाण ॿुधंदा हुआसीं, फ़लस्तीन जे अंदरि क़यामत खां अॻु क़यामत बर्पा थियल आहे। अहिड़े नमूने सां दुनिया जा अहिड़ा कई इलाइक़ा जेके मीडिया रिपोर्टुनि में कोन्हनि, जेके
चैनलनि ते उन्हनि जूं ख़बरूं नथियूं हलनि, पर हक़ीक़त इहा आहे त कश्मीर ऐं फ़लस्तीन खां अलावा दुनिया जो तक़रीबन को बि ख़ितो ख़ाली न आहे जंहिं जाइ ते मुस्लमाननि ते ज़ुल्म ऐं सितम न कयो वेंदो हुजे। इहो ज़ुल्म ऐं सितम छो आहे? इन जे पोयां हिकिड़ो डिघो दास्तान आहे, ऐं उहो दास्तान छा आहे? उन दास्तान खे जेकॾहिं मुख़्तसर लफ़्ज़नि में बयानु कजे त कंहिं शाइर चयो आहे, आ तुझको बताऊं तक़दीर उमम क्या है, आ तुझको बताऊं तक़दीर उमम क्या है, शमशीर ओ सना अव्वल ताऊस ओ रबाब आख़िर। त अच त तोखे ॿुधायां त मुस्लमाननि खे कंहिं दौर में उरूज ऐं तरक़ी कीअं मिली ऐं वरी उन ते ज़वाल कीअं आयो। उरूज ऐं तरक़ी उन्हनि खे तॾहिं मिली जॾहिं उन्हनि अल्लाह जे किताब खे मज़बूती सां पकड़ियो, नबी अलैहिस्सलाम जी सुन्नत ऐं सीरत खे अव्वल त आख़िर उन्हनि अपनायो ऐं उन ते अमल कयो, क़ुर सां जुड़िया रहिया, नबी अलैहिस्सलाम जी हदीस सां जुड़िया रहिया, दीन इस्लाम ते मज़बूती सां अमल पैरा ऐं कारबंद रहिया, जिहाद जारी रहियो। उन वक़्त ताईं मुस्लमान उरूज में हुआ, तरक़ी में हुआ। आ तुझको बताऊं तक़दीर उमम क्या है, शमशीर ओ सना अव्वल, जॾहिं शमशीर ऐं नेज़ो यानी तलवार मुस्लमाननि जे हथनि में हुई, मुस्लमान दीन जी सरबुलंदी जे लाइ पंहिंजी जान खे, पंहिंजे सिर खे क़ुर्बान करण खां केॿाईंदा न हुआ। जेसीं ताईं मुस्लमाननि में उहा ईमानी गैरत बाक़ी हुई, तेसीं ताईं मुस्लमाननि जो उरूज रहियो। ऐं तारीख़ जा पना तव्हां उथलाए ॾिसो, मुस्लमाननि जो इहो उरूज, मुस्लमाननि जी इहा सरबुलंदी चंद ॾींहंनि लाइ न हुई। 33 साल तक़रीबन ख़िलाफ़त राशिदा जो दौर आहे, नबी अलैहिस्सलाम जो ज़मानो, उनखां बैद सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जो ज़मानो, उनखां बैद उमर फारूक जो ज़मानो, उनखां बैद सैयदना उस्मान गनी जो ज़मानो, उनखां बैद सैयदना अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु जो ज़मानो आहे। 33 साल ख़िलाफ़त राशिदा जा आहिनि। उन्हनि ख़िलाफ़त राशिदा जे दौर में मुस्लमाननि जी इज़्ज़त ऐं अज़मत उहा हुई जो कंहिंखे जुरत न हुई जो मुस्लमाननि जी तरफ़ मेरी अखि खणी करे निहारे। मुस्लमाननि खे उहा इज़्ज़त, उहो मर्तबो हासिल हो। मुस्लमाननि जे वार जो को नालो न पियो वठी सघियो। बुनियादी वजह छा हुई त मुस्लमान उन प्रोग्राम ते, उन मिशन ते कारबंद हुआ जंहिं प्रोग्राम ते मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे छॾे वियो। तरक्तुकुम अलल बैज़ाई लैलुहा कनहारिहा, प्यारे पैगंबर फरमायो त आऊं दीन तव्हां ताईं पहुचाए वञा पियो, दीन मुकमल कयो वञा पियो, ऐं अहिड़ी शरीयत तव्हांखे ॾेई वञा पियो जंहिं जूं रातियूं बि ॾींहंनि वांगुरु रोशन। अहिड़ी साफ़ शरीयत, अहिड़ी खरी ऐं सची शरीयत, अहिड़ो सचो दीन जो अल्लाह जो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम उन दीन खे खणी करे जॾहिं दुनिया जे हिन तख़्ते ते आयो त अल्लाह तबारक व तआला संदन सदाकत ऐं संदन सचाई ऐं संदन तस्दीक़ लाइ ईअं फरमायो, हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा व दीनिल हक़्क़ि लियुज़हिरहू अलद्दीनि कुल्लिही वलौ करिहल काफ़िरून। त मुंहिंजा हबीब, असां तव्हांखे अहिड़ो सचो दीन ॾिनो आहे, अहिड़ी शरीयत ॾिनी आहे जंहिं दीन ऐं शरीयत जे अचण खां बैदि यहूदियत मनसूख़, ईसाईयत मनसूख़, जेके बि अॻियां दीन आहिनि सभु कैंसिल थी चुका, सभु ख़तमु थी चुका। हाणे जेकॾहिं को शरीयत ऐं कानून आहे रहती दुनिया ताईं इंसाननि जे लाइ त उहो दीन इस्लाम आहे, क़ुर ऐं हदीस, ऐं उहो सचो दीन ॾेई करे मूं तव्हांखे मोकिलियो आहे हिदायत सां ऐं सचे दीन सां। लियुज़हिरहू अलद्दीनि कुल्लिही, ऐं अल्लाह जो इरादो इहो आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हांजे दीन खे सभिनी दीननि ते ग़ालिब करे। पोइ दुनिया ॾिठो त अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम को ॾींहुं हो पंहिंजे नुबुवत ऐं रिसालत जी शुरूआत अकेले कई, सफ़ा जी चोटी ते अकेला बीठा हा। जेॾी महिल क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज़ लॻायूं त कलमू पढ़ो, मुस्लमान थियो, निमाज़ी ऐं परहेज़गार थियो, हलाल अपनायो, हराम कारियूं ऐं गुनाह ऐं ज़िनाकारियूं ऐं बदकारियूं छॾे ॾियो, अल्लाह जा साले बाना थी वञो, बुतनि जी पूॼा छॾे ॾियो। इहो पैगाम जॾहिं अल्लाह जे हबीब पेश कयो त पहिरीं मुखालफ़त पंहिंजे घरां थी, सॻे चाचे मुखालफ़त कई, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे मिशन ते, पंहिंजे पैगाम ते ईअं क़ाइम ऐं दाइम रहिया
जो सीरत जे किताबनि खे तव्हां पढ़ी ॾिसो। अर रहीक़ुम मख़तूम जे अंदरि मौलाना सफ़ीर रहमान मुबारकपुरी रहमतुल्लाह अलैह लिखनि था त जेॾी महिल मके जा मुशरिक तंग ऐं बेज़ार थिया त अबू तालिब वटि आया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे चाचे वटि, ऐं चवणु लॻा त तव्हांजो भाइटियो असांजे अबनि ॾाॾनि जे दीन जे बारे में घटि वधि ॻाल्हाए थो, इनखे रोकियो, जे नथा रोकियो त पोइ असां को अहिड़ो क़दम खणंदासीं जो तव्हांजे भाइटीअ जो नालो निशान हिन धरती ते न रहंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतलिक़ जेॾी महिल इहा धमकी अबू तालिब खे मिले थी, अबू तालिब प्यारे पैगम्बर खे घुराए थो ऐं घुराए करे चवे थो, भाइटा मूं तुंहिंजी ताईद कई आहे, हमेशह मूं तुंहिंजी मदद कई आहे, ॾुख ऐं सुख में आउं तुंहिंजो साथी रहियो आहियां, हर मौक़े ते आउं तुंहिंजो बाह ॿेली रहियो आहियां, पर हाणे तुंहिंजी क़ौम वारा मूं वटि आया आहिनि ऐं मूंखे तमामु ख़तरनाक धमकियूं ॾेई विया आहिनि। हाणे मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त मुंहिंजा भाइटिया मुंहिंजे हिननि पोड़नि कुल्हनि ते एॾो बार न विझिजो, आउं खणी न सघां। पर प्यारे पैगम्बर छा फरमायो? प्यारे पैगम्बर जे अखियुनि में आब आहे, अखियुनि में पाणी आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा लफ़्ज़ छान त चाचा, जेकॾहिं तव्हांजी क़ौम वारा अल्लाह उन्हनि खे उहा कुवत ऐं ताक़त ॾे जो हू आसमान तां ॾींहं जो सिज लाहे अचनि ऐं राति जो चंड लाहे अचनि ऐं वरी मुंहिंजी साॼी तिरीअ में सिज रखनि ऐं खाॿी तिरीअ में चंड रखनि, पोइ बि आउं उन दीन खां, उन दावत खां, उन इस्लाम खां बाज़ न ईंदुसि जेको मुंहिंजे रब मूंखे ॾिनो आहे, जंहिंजी ज़िम्मेवारी रब मुंहिंजे मथां रखी आहे। पोइ बि आउं तौहीद जो आवाज़ बुलंद कंदो रहंदुसि, किताब ऐं सुन्नत पेश कंदो रहंदुसि, अल्लाह जो दीन माण्हुनि ताईं पहुचाईंदो रहंदुसि। उनखां बाद अबू तालिब चयो, भाइटिया जेकॾहिं तुंहिंजो अज़म ऐं इरादो एॾो मज़बूत आहे त मुंहिंजे तरफ़ां बि तोखे मोकल आहे, तूं पंहिंजे कम खे जारी रख, जेको थींदो सो ॾिसंदासीं। ऐं पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन दावत खे 23 साल रातिनि जा कशाला करे, तकलीफ़ूं बर्दाश्त करे, पंहिंजनि परावनि जूं मुखालफ़तूं बर्दाश्त करे, पथर खाई करे, लहू लहान थी करे उन दीन खे असांखे मुकम्मल पहुचायो। सूरह फातिहा जे पहिरीं आयत खां वठी करे सूरह नास जी आख़िरी आयत ताईं 23 साल रातिनि जा आहिनि। पोइ हिकिड़े ॿिनि ॾींहंनि जी ॻाल्हि कोन्हे, 23 साल पूरा अल्लाह जे हबीब हिन दीन जी ख़ातिर तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, पंहिंजनि जा मेणा ऐं ताना बर्दाश्त कया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे इज़ायो वियो, रंजायो वियो, पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम खे साहिर, मजनून, चरियो, दीवानो, नऊज़ बिल्लाह अलाए कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ कढिया विया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां जंगूं कयूं वयूं, मुखालफ़तूं कयूं वयूं, तक़रीबन 13 जे क़रीब क़ातिलाना हमला आहिनि जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते कया विया, पाण करीमन खे मारण जे लाइ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे शहीद करण जे लाइ। उनखां अलावा दूबदू जेके जंगूं आहिनि उन्हनि जो तादाद तक़रीबन 30 खां मथे आहे। 100 खां वधीक हमला आहिनि जेके नबी साईं जे साथियुनि ते कया विया। प्यारे पैगम्बर इहे सभु मुखालफ़तूं ऐं अज़ियतूं बर्दाश्त कयूं। 23 सालनि जे दौर में सॼो दीन पंहिंजी उम्मत ताईं पहुचायो, पंहिंजी उम्मत खे कुफ्र मां, शिरक मां, बदकारी, ज़िनाकारी, बुरायूं, इन्हनि सभिनि शयुनि मां कढी पोइ मुआशिरो क़ाइमु करे विया। उहे भलारा इंसान सहाबा जी सूरत में पैदा करे विया जेके अल्लाह जे दीन ते सही माना में हलण वारा हुआ, जिन जा अक़ीदा सचा ऐं मज़बूत हुआ, जेके नमाज़ूं ईअं पढ़ण वारा जीअं पढ़ण जो हक़ हो, जिन रोज़ा ईअं रखिया जीअं रखण जो हक़ हो, जिन ज़कातूं ईअं ॾिनियूं जीअं ॾियण जो हक़ हो, जिन दीन जे हिकिड़े हिकिड़े मसइले ते ईअं अमल कयो जीअं अमल करण जो हक़ हो। ऐं पोइ जेॾी महिल दुनिया मां विया त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम को ॾींहुं अहिड़ो अकेला हुआ, को ॾींहुं हो अकेला हुआ। पर जेॾी महिल प्यारे पैगम्बर हीअ दुनिया छॾी आहे, जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज्जतुल वदा खां बाद वफ़ात करे विया, लाॾाणू करे विया, तक़रीबन 1.25 लख सहाबा जो तादाद हो जेको हिन दीन जो जानिसार हो, हिन दीन खे दुनिया ताईं पहुचाइण वारो। उनखां बाद 33 साल ख़िलाफ़त राशिदा जा गुज़रिया आहिनि। उनखां बाद हिकिड़ो डिघो ज़मानो बनु उमैया जो गुज़रियो आहे, जंहिंमें 12 उन्हनि जा उमरा आया, 12 ख़लीफ़ा। उनखां बाद 14 ख़लीफ़ा बनु अब्बास में आया। उनखां बाद वरी उहो दौर आयो जंहिंमें तवाइफ़ुल मुलूकिया, यानी मुस्लमाननि जा अलॻि अलॻि मुल्क आहिनि, पर पोइ बि मुस्लमाननि में जी इज़त, मुस्लमाननि जो मर्तबो ऐं मक़ाम बुलंद आहे। हिकिड़े पासे सुल्तान महमूद गज़नवी आहे, नूरुद्दीन ज़ंगी आहे, अहमद शाह अब्दाली आहे। उनखां बाद मुग़लनि जो पंहिंजे हिन हिंदुस्तान ऐं पाकिस्तान ते 800 साल हुकूमत जो दौर आहे। थुले लेखे जेकॾहिं तव्हां शुमार कंदव, ॻणींदव, तारीख़ जा वर्क उथलाईंदो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने खां वठी करे
तक़रीबन 800 साल पूरा 7 बर आज़मनि ते इस्लाम जी हुकूमत रही आहे। मुस्लमान इज़त वारा रहिया आहिनि। कॾहिं कंहिंखे ज़रूरत न थी जो मुस्लमाननि जी जान माल इज़त ते हमिलो करे सघे। पर इहो दौर हो, इहो दौर उहो हो जंहिं दौर में मुस्लमान क़ुरान ते क़ाइमु हुआ। 100 सैकड़ो निमाज़ी हुआ, 100 सैकड़ो रोज़ेदार हुआ, 100 सैकड़ो ज़कात अदा करण वारा, 100 सैकड़ो दीन ते अमल करण वारा। अॼु असां छा कयो? असांजो हाल इहो आहे, मुस्लमाननि जी आबादी हिन वक़्तु दुनिया में तक़रीबन 2.25 अरब खे पहुची चुकी आहे। दुनिया जी टोटल आबादी ॿुधाईंदा त 8 अरब या 9 अरब। उन्हनि मां 2.25 अरब तक़रीबन मुस्लमान आहिनि। 1 अरब घटि तादाद कान्हे, 100 करोड़ थींदो हिकिड़े अरब जे अंदरि। 2.25 अरब। ऐं BBC जी रिपोर्ट जे मुताबिक़ 2013 जी ऐं उन खां बाद तक़रीबन 2015 या 17 जी रिपोर्ट आहे। मज़हबनि ते जेकी हुननि डॉक्यूमेंट्री रिपोर्ट ठाही उन में हू ॿुधाइनि था त दुनिया में हिन वक़्तु वधि में वधि जेको मज़हब फैलिजी रहियो आहे इस्लाम आहे। हूअं तादाद जे एतबार सां यहूद ईसाई वधीक आहिनि, तादाद जे एतबार सां यानी शुमार जे एतबार सां ईसाई वधीक आहिनि। पर ॿिए नंबर ते वॾे में वॾो जेको मज़हब आहे ऐं जेको तेज़ी सां फैलिजी रहियो आहे इस्लाम आहे। यहूदियुनि जो तादाद उन मुक़ाबले में तक़रीबन 1.25 करोड़ ॿुधाइजे, तक़रीबन 1.25 करोड़। 1.25 करोड़ मां तक़रीबन कोई 70-80 लख इसराइली अंदरि रहनि था, ॿिया जेके आहिनि सो दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे अंदरि रहनि था। पर हुनजी बदमाशी छा आहे? दुनिया जी हर शइ ते हुननि जो कब्ज़ो आहे। हितां जो बैंकुनि जो निज़ाम टोटल यहूदियुनि वटि आहे। बैंकूं जेके हलनि थियूं उनजो टोटल निज़ाम यहूदियुनि वटि आहे। हीउ जेको असांजे खीसे जे अंदरि हींअर मोबाइल रखियो आहे, इन जे अंदरि जेको नेट जो सिस्टम आहे, इन नेट जे सिस्टम में वॾे में वॾा शेयर इन्हनि यहूदियुनि जा आहिनि, वॾे में वॾा हिसा इन्हनि जा आहिनि। दुनिया जो जेको माशी निज़ाम आहे, माशी निज़ाम जे अंदरि बि हुननि जो वॾो हिसो आहे। तादाद में सभिनि खां थोरा, पर पंहिंजे कुवत ऐं ताक़त जे एतबार सां सभिनि खां मथे। बदमाशी हुननि जी आहे जो तक़रीबन 3 साल गुज़री चुका आहिनि। ग़ज़ा खे हुननि बम हणी तबाह बर्बाद करे छॾियो। हज़ारनि जे तादाद में हुननि जवान, पोढ़ा, औरतूं ऐं नंढड़ा मासूम ॿार शहीद कया आहिनि। नेट ते वीडियो ईंदा आहिनि, ऐं पंहिंजी तव्हांखे कैफ़ियत ॿुधाए, आउं त कोन ॾिसी सघंदो आहियां। नंढड़ा मासूम ॿार हीअं बमनि खां बैदि जेॾी महिल उन्हनि खे मलबे जे ढिग मां कढियो वेंदो आहे त कंहिंजी मुंडी ग़ाइबु आहे, कंहिंजा पेर ग़ाइबु आहिनि, कंहिंजो हेठियूं धड़ ग़ाइबु आहे, रत सां लहू लहान नंढड़ा मासूम ॿार। ऐं मुंहिंजे ख़्याल में यूनिसेफ जी रिपोर्ट आहे, ॿारनि जो इदारो आहे, तक़रीबन ॿार जेके शहीद थिया उन्हनि जो तादाद लॻभॻि 27,000। इन अरसे में ए सभु बदमाशियूं करण जे बावजूदि असांजो हाल इहो आहे, 56 इस्लामी मुल्क, उन्हनि जूं 56 बहितरीन फ़ौजूं, उन्हनि वटि एटम बम, उन्हनि वटि दुनिया जी हर टेक्नोलॉजी, दुनिया जो तेल, दुनिया जो पेट्रोल ऐं पैसो ऐं दौलत हुजण जे बावजूदि असां इन पोज़ीशन में कोन आहियूं जो 2.25 अरब मिली करे उन्हनि 1.25 करोड़ यहूदियुनि खे रोकियूं त भाउ असांजे भाइरनि ते तव्हां फ़लस्तीन में ज़ुल्म न कयो। एतिरी असां में ग़ैरत ऐं हिश्मत कान्हे। इन लाइ कान्हे जो असां वटि ईमानी ताक़त न रही। तुझको बदाऊं तक़दीर उमम क्या है, ताऊस और रबाब, शमशीर सना अव्वल, ताऊस और रबाब आख़िर। मुस्लमान उन वक़्त ताईं मौजिज़ रहिया जेसीं ताईं दीन ते क़ाइमु रहिया। जिहाद वारी तलवार उन्हनि जे हथ में रही। जंहिं ॾींहुं उन्हनि तलवार खे छॾे, ए दुल, ए सारंगियूं, ए म्यूज़िक, जदीद ॿोली में ॻाल्हायां, अॼोकी जेकी नेट जी ॿोली आहे, ए टिकटॉक, ए व्हाट्सअप, इन्हनि शयुनि में जेॾी महिल असांजो नौजवान नस्ल ग़र्क़ थियो, इन्हनि फितरनि जे पोयां पइजी वियो, म्यूज़िक जे पोयां, इन्हनि फिल्मुनि ऐं ड्रामनि जे पोयां पइजी वियो, इन्हनि ख़ुराफ़ात जे पोयां पइजी वियो, मुस्लमाननि जी ईमानी ताक़त ख़तमु थी वई। 56 इस्लामी मुल्क छा था सम्झो? 56 इस्लामी मुल्क मिली करे बि उन्हनि खे कुझु नथा करे सघनि। आहे न हालत? माना ईमानी एतबार सां असां सफ़ा 0 लेवल ते बीठा आहियूं, 0 लेवल। वजह छा आहे? असीं कमज़ोर आहियूं, अंदरां खोखला आहियूं। 56 इस्लामी मुल्क भले हुजनि, 2.25 अरब असांजी आबादी भले हुजे, पर असां में उहे 313 कोन थिया जेके बदर जे मैदान में बग़ैर तलवारुनि जे, बग़ैर हथियारनि सां, कुफर सां लड़ी पिया। गांधीअ चयो जेॾी महिल मुल्क ठहियो पिए, जेॾी महिल असांजो हीउ मुल्क ठहियो पिए, तेॾी महिल हुन चयो त बाबा असांखे परवाह कान्हे, हीउ भले मुल्क अलॻि वञी ठाहिनि, पाकिस्तान अलॻि वञी ठाहिनि,
असांखे परवाह कान्हे, ही लखनि में हुजनि, किरोड़नि में हुजनि, अरबनि ऐं खरबनि में हुजनि, बसि असांजी कोशिशि इहा हूंदी त हीअ 313 न थींदी। 313 माना बदर वारा, इस्लाम जी पहिरीं जंग जंहिंमें 313 हुआ। ऐं अर्रहीकुम मख़्तूम जे अंदरि मौलाना सफ़ी रहमान मुबारकपुरी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त 313 जो जेको नबी साईं जो लश्कर हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन लश्कर जे अंदरि घोड़ा सिर्फ़ु 2 माण्हुनि वटि हुआ, घोड़ा सिर्फ़ु 2 माण्हुनि वटि आहे, उठ सिर्फ़ु 11 माण्हुनि वटि हुआ, तलवारूं सिर्फ़ु 9 माण्हुनि वटि हुयूं, ॿिया सभु हथें ख़ाली, ॿिया सभु हथें ख़ाली। पेरनि में जुती कान्हे, कंहिंखे गोॾ पातल आहे त मथे वारी चादर कान्हे। इन कसम कुर्सी जी हालत में अल्लाह ताला जे रहमत जी उम्मीद ते ऐं ईमानी गैरत सां हू मैदान में बीठा। जेॾी महिल मैदान में बीठा त क़ुर ॿुधाए थो, सूरह अल अनफाल खे पढ़ो, सूरत आल इमरान 4 सिपारे खे पढ़ो। ईमानी गैरत सां जेॾी महिल हू 313 उते जे बीठा, अल्लाह ताला उनजी मदद जे लाइ 1000 फ़रिश्तो आसमान मां नाज़िल कयो। 1000 फ़रिश्तो उनजी मदद लाइ आसमान मां नाज़िल थियो। पोइ कंहिं शाइर चयो त रूह बदर पैदा कर, फ़रिश्ते अब भी उतर सकते हैं क़तार दर क़तार। तो बदर वारो ईमान जेकॾहिं मुस्लमाननि में अॼु अची वञे, जो हुननि जो अल्लाह ते उहो ईमान हो, उहो यकीन हो, जो मौत खे हुननि अखियुनि जे साम्हूं ॾिठो, ऐं साम्हूं केतिरा 1000 जो तादादु, मुशरिकीन मक्का जो तादादु केतिरो 1000, ऐं 1000 बि कहिड़ा हथियारनि सां लेस। उन्हनि वटि घोड़ा, उन्हनि वटि हथियार, उन्हनि वटि उठ, उन्हनि वटि तलवार, तीर, तबर, भाला, हर शइ मौजूदु, पूरी तयारी सां मैदान में लथा। ऐं क़ुर में अचे थो त हुननि हिक ॿिए खे चयो त अॼु वञूं पिया ऐं अॼु नऊज़ बिल्लाह मोहम्मद ऐं उन जे साथियुनि जो किस्सो ख़तमु करे ईंदासीं, अॼु उन्हनि खे ख़तमु करे ईंदासीं, अॼु हे बचंदा ई कोन। ऐं सूरत हाल अहिड़ी हुई जो अर्रहीकुम मख़्तूम जे अंदरि मौलाना सफ़ी रहमान मुबारकपुरी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त जेॾी महिल नबी अलैहिस्सलाम पंहिंजा इहे साथी वठी मैदान में लथा, बदर जे मैदान में, त नबी अलैहिस्सलाम दुआ घुरी, चादर मुबारक नबी साईं जी जेकी कुल्हनि ते उहा हेठि लही वई, ऐं दुआ जे अंदरि नबी साईं कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया, दुआ पिया कनि, मुंहिंजा अल्लाह हीअ जेके 313 आहिनि, इहा मुंहिंजी तक़रीबन 14-15 सालनि जी कमाई आहे। जेकॾहिं अॼु शिकस्त हिननि खे मिली वई, अॼु हाराइजी विया, त मुंहिंजा रब थी सघे थो त हिन धरतीअ ते तुंहिंजो नालो वठण वारो केरु न बचे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पोयां बीठा, नबी अलैहिस्सलाम जे कुल्हे मुबारक ते हथु रखी करे फरमायूं ते अल्लाह जा नबी बसि हाण बसि कयो, हाणे तव्हां दुआ में उहे लफ़्ज़ चया आहिनि जो अल्लाह ताला जी रहमत ज़रूरु जोश में ईंदी, अल्लाह असांजी मदद कंदो। ऐं पोइ दुनिया ॾिठो त उन्हनि 313,000 खे शिकस्त फाश ॾिनी, ऐं इहो फतूहात जो सिलसिलो असांजो हलंदो रहियो। बदर जे मैदान में ओहद में थोरो नुक़सानु थियो, पर बदर खां बाद ओहद खां बाद अहज़ाब खां बाद खंदक खां बाद फतेह मक्का, पोइ ताइफ़, पोइ हुनैन, पोइ हलंदे हलंदे असां हर लड़ाई में फतह याब थियासीं, 112 थियासीं। एतिरे क़दुरु जो काफ़िरनि जी इहा तहक़ीक़ हुई। जॾहिं हितीन जे मैदान में सुल्तान सलाहुद्दीन अयूबी ईसाइन जे तमामु वॾे लश्कर खे शिकस्त ॾिनी, तेॾी महिल हुननि पाण में वेही सलाह मशवरो करे जेके शयूं तय कयूं, उहे छा हुयूं त बाबा मुस्लमाननि में उहा ईमानी गैरत आहे, हिननि खे मौत सां एॾो प्यारु आहे जेतिरो असांखे ज़िंदगी सां प्यारु आहे। हिननि खे कॾहिं बि असीं मैदान जंग में शिकस्त कोन ॾेई सघंदासीं, हिननि जा ईमान मज़बूत आहिनि। हिननि खे शहादत सां, मौत सां एॾो प्यारु आहे जेतिरो असांखे हयाती सां प्यारु आहे। हाणे हिननि खे ख़तमु करण जे लाइ असांखे हिननि जे अंदरां ईमानी गैरत ख़तमु करणी पवंदी। पोइ तव्हां ॾिसो त जंहिं मुल्क जे अंदरि, असां पंहिंजे मुल्क जो मिसाल वठूं, जंहिं मुल्क जे अंदरि अटो 70 खां 80 रुपया किलो आहे, उते मोबाइल सिम फ्री आहे, मोबाइल जी सिम फ्री आहे। तव्हां जेकॾहिं बीमार थी पओ था, अलाह न करे का वॾी तकलीफ़ थी पवे थी, त तव्हांखे ॻोल्हे का अहिड़ी अस्पताल न लभंदी, सुठी अस्पताल जेकी तव्हांखे कर्ज़ ॾे या वरी मुफ़्त में इलाज करे, पर तव्हांखे मोबाइल क़िस्तुनि ते मिली वेंदो, टच मोबाइल क़िस्तुनि ते मिली वेंदो। 2 खां 3 हज़ार तव्हां जमा करायो, तव्हांखे क़िस्तुनि ते मोबाइल मिली वेंदो। हाणे उहो मिलण खां बाद अदा हुन में नेट जो पैकेज आहे, ऐं नेट जो पैकेज थियण खां बाद तव्हां सभिनि खे ख़बर आहे, वज़ाहत जी ज़रूरत कान्हे, दुनिया जहान जो गंद हुन में मौजूदु। ऐं पोइ ॾिसण वारो जेको नौजवान आहे, उन में
न हया, न ईमान, न गैरत, न निमाज़ सां मोहबत, न क़ुर सां मोहबत। ॿियो त ठहियो दीन त पंहिंजी जॻह ते, पर उहो दुनिया जे हवाले सां कंहिं कम जो कोन थो रहे। मूंखे ॿुधायो जेको नौजवान राति जो 8-9 खां वठी शुरू थींदो ऐं उहो फजर ताईं मोबाइल ॾिसंदो, सुबुह जो हुन में कहिड़ी ताक़त हूंदी जो उथी दुनिया जा कम कंदो। हू न दुनिया जे कम जो, न दीन जे कम जो। त इहे सभु फितना आहिनि जेके असांजे मथां मुसलत कया विया, ऐं इन्हनि फितननि खां बाद असांजा ईमान कमज़ोर थिया। असांजा ईमान जॾहिं कमज़ोर थिया त हुननि खे बि पूरी ख़ातिरी आहे, 100% हुननि खे यकीन आहे त ही भले वधंदा वञनि, पर असां हिननि खे अंदरां ख़तमु करे छॾियो। अंदरां ई खोखला आहिनि, हिननि जे अंदरि दुनिया जी मोहबत आहे, पैसे जी मोहबत आहे, दुनिया जे ठठ ठांगर जी मोहबत आहे, जाइज़ नाजाइज़ जी तमीज़ हिननि में कान्हे। हिननि खे असां अंदरां अहिड़ो ख़ाली करे छॾियो आहे, अॼु ई 2.25 अरब आहिनि, भले हिननि जो तादादु 10 अरब थी वञे त बि यहूदो नसारा खे पका ई असांखे कुझु कोन करे सघंदा, असांखे ई कुझु बि कोन करे सघंदा। इन करे मुंहिंजा भाइरो दोस्तो, जेकॾहिं असीं चाहियूं था मुस्लमाननि खे उहा साॻी इज़त वापसि मिले जेकी इज़त नबी साईं जे ज़माने में हुई, जेकी मुस्लमाननि जी इज़त 4 ख़लीफ़नि जे दौर में हुई, जेकी मुस्लमाननि जी इज़त बनु उमैया जे दौर में, बनु अब्बास जे दौर में, ऐं उनखां बाद दीनी हुक्मराननि जे दौर में हुई, इस्लामी हुक्मराननि जे दौर में हुई। उहा साॻी जेकॾहिं इज़त असांखे खपे त उनजो वाहिद ज़रियो ऐं नुस्ख़ो इहो आहे त असां दीन ॾे मोटी अचूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद पाक आहे, सुनन नबी दाऊद जी सही सनद सां हदीस आहे, प्यारे पैगंबर फरमायो, इदा तबायतुम बिल-ईन व अखज़तुम अज़नाबल बकर व रज़ीतुम बिज़-ज़र'i व तरकतुमुल जिहाद सल्लल्लाहु अलैकुम ज़िल्लन ला यंज़िउ अनकुम हत्ता तरजिउ इला दीनिकुम। त मुस्लमानो, जॾहिं तव्हां व्याज जो कारोबार कंदव, यानी तव्हां मां हलाल ऐं हराम जी तमीज़ निकिरी वेंदी, बसि तव्हांजो मक़सदु इहो हूंदो त पैसो मिले। व अखज़तुम अज़नाबल बकर, ऐं तव्हां ढगनि जा पुछ झले वेही रहंदो, छा मतिलबु ॿनी बारे में मसरूफ़ थी वेंदो, ॿनी बारे में मसरूफ़ थी वेंदो, पंहिंजे दुनिया जे कमनि में मसरूफ़ थी वेंदो, सिर्फ़ु तव्हांखे पंहिंजो धंधो ऐं पंहिंजा कम यादि हूंदा। व तरकतुमुल जिहाद, ऐं जिहाद खे तव्हां छॾे ॾींदो, दीन जी ख़ातिर क़ुर्बानी ॾियण जो जज़्बो तव्हां मां निकिरी वेंदो। अल्लाह ताला पोइ तव्हां सां छा कंदो, सल्लल्लाहु अलैकुम ज़िल्लन, अल्लाह ताला तव्हां ते उहा ज़िल्लत मुसलत कंदो जो उहा ज़िल्लत उन वक़्त ताईं तव्हां तां ख़तमु कान थींदी जेसीं ताईं तव्हां दीन ॾे मोटी न अचो। अॼु नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो इरशाद बिल्कुलु सचो साबित थिए। असांजी इहा हालत आहे कान्हे, मुस्लमान थी करे उनजी कमाई हलाल न आहे, फ़िक्र इहो आहे त भई पैसो हुजे किथां वञे, पोइ कूड़ ॻाल्हाइणो पवे, ठगी करणी पवे, मिलावट करणी पवे, चोरी करणी पवे, फुर दाड़ो। असां वटि जेके वारदातूं थियनि थियूं असांजे इस्लामी मुल्क जे अंदरि, इहा को इसराइल मां यहूदी अचे थो या अमेरिका मां को ईसाई अचे थो, असांजा पंहिंजा मुस्लमान आहिनि जेके मुस्लमान खे फुरीनि था, धाड़ा हणनि था, उनजे जान माल ऐं इज़त खे पायमाल कनि था। ज़हन ते इहो फ़िक्र सवार त बसि पैसो अचे। प्यारे पैगंबर फरमायो, जॾहिं तव्हांजे अंदरि व्याजी कारोबार आम थींदो, हराम वारा कारोबार आम थींदा, ऐं तव्हांजे अंदरि दुनिया जी मोहबत एतिरी वधी वेंदी जो बसि तव्हां पंहिंजे ॿनी ॿारे खे, पंहिंजे कारोबार खे अहमियत ॾींदो, दीन जे लाइ तव्हां वटि वक़्तु न हूंदो, जिहाद खे तव्हां छॾे ॾींदो, अल्लाह ताला तव्हां ते उहा ज़िल्लत मुसलत कंदो जो उहा ज़िल्लत उन वक़्त ताईं ख़तमु न थींदी जेसीं ताईं तव्हां दीन ॾे मोटे न अचो। अॼु असांजो हाल तव्हांजे साम्हूं, 2.25 अरब मूं ॻाल्हि कई त असांजो तादाद आहे 2.25 अरब। 2.25 अरब मां हाणे वेही गौर कयो, 2.25 अरब मां केतिरा आहिनि जिन खे दीन जी सही ख़बर आहे। ऐं सम्झां थो 50% बि कोन हूंदा, 8 आना माण्हू बि कोन हूंदा। हलो भला 8 आना माण्हुनि खे मञोसीं त दीन जो इल्मु आहे, क़ुर शरीफ़ हुननि खे माना सां अचे थो, नबी साईं जी हदीसुनि जो हुननि खे इल्मु आहे, हुननि खे अक़ीदो छा हुअणु खपे इहा ख़बर आहे, नमाज़ कीअं पढ़िजे इहा ख़बर आहे, हलाल हराम जी जाइज़ नाजाइज़ जी ख़बर आहे, पर वरी अमल केतिरनि में? अमल जे हवाले सां वरी जेॾी महिल तव्हां पंहिंजी नज़र डोड़ाईंदो त मुस्लमाननि में अमल टको पैसो, आनू बा आना बि कोन था चई सघूं, यानी 10% या 5% बि नथा चई सघूं त 100 मुस्लमाननि मां 10 अहिड़ा मुस्लमान हुजनि जिन जो अक़ीदो बि सही हुजे, जंहिंजी नमाज़ बि सही हुजे, जेको हलाल खाईंदड़ हुजे, कबीरा गुनाहनि खां बचण वारो हुजे, तव्हांखे 100 मां 10 माण्हू कोन मिलंदा। पोइ जेॾी महिल असांजी पंहिंजे दीन सां इहा हालत हूंदी, असां क़ुर सां बेवफ़ाई कंदासीं, नबी साईं जी हदीस ऐं सुन्नत सां बेवफ़ाई कंदासीं, पोइ त पादर ई लॻंदा, आसमान मां रहमत नाज़िल कान थींदी। असांजे अंदरि हीअ जेकी ज़िल्लत ऐं रुसवाई आई आहे, हीअ कमज़ोरी आई आहे,
इन जो बुनियादी कारण असांजी बदअमली। हज़रत उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में अचे थो त पाण जॾहिं पंहिंजो को लश्कर मोकिलींदा जिहाद जे लाइ त हुनखे ख़ासि नसीहत कंदा त ॾिसो अल्लाह ताला जी मदद तव्हांखे तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हांजे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो, जॾहिं तव्हांजे अंदरि अमल हूंदो, जॾहिं तव्हांजे अंदरि ख़ौफ़ ख़ुदा हूंदो, परहेज़गारी हूंदी, अल्लाह जी मदद तव्हां ते तॾहिं ईंदी। पर जेकॾहिं तव्हांजे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ न हूंदो, अमल न हूंदो, त पोइ तव्हां बि गुनाहनि में बराबरि त काफ़िर बि गुनाहनि में बराबरि। ऐं जॾहिं तव्हांजा ऐं काफ़िरनि जा गुनाह हिकु जहिड़ा थी वेंदा त पोइ अल्लाह ताला मदद तव्हांजी कोन कंदो, सोभ तव्हांखे कोन ॾींदो, पोइ सोभ कुफ़र जी थींदी। पोइ जेकॾहिं तव्हीं चाहियो था त 112 थियूं त पंहिंजो अमल दुरुस्त रखो, पंहिंजो अमल सही रखो। अॼु असांजो अमल छा आहे? मसाजिद माशाअल्लाह तव्हांखे चपे चपे मिलंदियूं, पर रमज़ान ऐं जुमे खां अलावा तव्हांखे आबाद कोन मिलंदियूं। पोइ कंहिं यहूदी चयो न, कंहिं यहूदी चयो त असांखे मुस्लमाननि मां को ख़ौफ़ आई कोन, को डपु आई कोन। हा, असांखे डपु तॾहिं थींदो जॾहिं असांखे मस्जिद जे अंदरि हर निमाज़ ते एतिरा निमाज़ी असांखे नज़र ईंदा जेतिरा जुमे जे ॾींहुं हूंदा आहिनि। जुमे जे ॾींहुं जेतिरा निमाज़ी मस्जिद में हूंदा आहिनि, जेकॾहिं एतिरा निमाज़ी असांखे कंहिं ॾींहुं फजर जी निमाज़ में नज़र अची विया हर मस्जिद में, पोइ असीं सम्झंदासीं त असां वारो कमु लहण वारो आहे। ऐं ईअं थिए थो, फजर नमाज़ ते घणा निमाज़ी हूंदा आहिनि रमज़ान खां पोइ, ॿ टे वीचारा पीरसन माण्हू जिन वीचारनि खे पक आहे त असां बसि महिमान आहियूं, हीउ रमज़ान निकिरी वियो, मथियो रमज़ान नसीब थिए या न थिए, हीअ गर्मी निकिरी वई, हाणे सियारो नसीब थिए या न थिए। पोइ पीरसन पोड़ा माण्हू, उन्हनि खे बि आफ़रीन हुजे जो इन उमिरि में उहो अलाह जो दराबाद कंदा, पर उन्हनि वीचारनि खे पक आहे त अॼोकी राति ख़ैरनि सां नसीब थी, सुभाणे नसीब थिए न थिए। ख़ौफ़ डप विचां वीचारा मस्जिदनि में पिया आहिनि। नौजवान तबिको असांजो टोटल सुतल आरामी, कॾहिं कॾहिं देरि थी वेंदी आहे, हर हिक खां थी वेंदी, हाफ़िज़ आलिम खां बि थी सघे थी, पाबंद माण्हू खां बि कॾहिं कॾहिं देरि थी सघे थी। पर असांजो आदत, असांजी आदत ऐं मामूल छा आहे? फजर जी निमाज़ ते 3 या 4 जमात, हिकिड़ो ॿांगर ॾियण वारो, हिकिड़ो पेशमाम, हिकिड़ो बि भुलिजी सुलिजी करे उथी आहे त ठीकु आहे। हालांकि इबादतुनि मां उहा इबादत जंहिंजे अदा करण सां रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल थींदियूं, जंहिंसां रब राज़ी थिए थो, जंहिंसां बीमारियूं तकलीफ़ूं ऐं मुसीबतूं दूर थींदियूं, उहा इबादत नमाज़ आहे। उहा इबादत नमाज़ आहे। फजर जे बारे में त नबी अलैहिस्सलाम जो ख़ासि इरशाद आहे, सही मुस्लिम जी हदीस आहे, मन सल्ला सुबह फहु फी ज़िम्मतिल्लाह, जंहिं फजर नमाज़ जमात सां अदा कई उहो अलाह जे ज़िम्मे में अची वञे थो, अलाह जी हिफ़ाज़त में अची वञे थो। पोइ सॼो ॾींहुं हुनखे का वॾी तकलीफ़, का वॾी मुसीबत, का वॾी आफ़त न वकोड़ींदी। निमाज़ुनि में असां कमज़ोर, रमज़ान जे महीने में चङा भला माण्हू रोज़ो रखण लाइ तयारु न आहिनि, साहिब सरवत माण्हू, असांजा पैसे वारा बख़ील ऐं कंजूस। मसाजिद मदारिस उन्हनि जी तामीर थिए थी, उन्हनि जे लाइ ताउन जी ज़रूरत थिए थी, साॻिया ग़रीब मिसकीन माण्हू 500 रुपया ॾियाड़ी कमाइण वारा, उन्हनि जी दिलि इजाज़त ॾींदी, पोइ 100-200 अची जमा कराईंदा, पोइ अची करे का उते वंगार बि बहंदा। अमीर कबीर माण्हू उहो चवंदो असांजो छा, इहो मौलविन मिड़ी पंहिंजो ढंग ठाहियो आहे खाइण जे लाइ, ईअं चवनि था कोन था चवनि? हा साईं, हा तूं अहिड़ो सखी आहीं जो तुंहिंजे चंदे ते पियो मौलवी हले वीचारो। यानी इहा असांजी ईमानी हालत। ऐं उहो साॻियो माण्हू जंहिंखे दीन इस्लाम जे लाइ 5 रुपया बि ख़र्च करण जी तौफ़ीक़ कान्हे, उहो साॻियो मलाखड़ा हणाईंदो, टूर्नामेंट लॻाराईंदो, रांदि जा मुक़ाबला कराईंदो, वॾियूं वॾियूं दावतूं कंदो, जंहिंमें शराब ऐं शबाब जा दौर हलंदा, लखा रुपया ख़र्च कंदो आहे मुस्लमान। त जॾहिं असांजी ईमानी हालत इहा आहे जो असां पंहिंजे दीन जे लाइ न वक़्तु ॾियण लाइ तयारु आहियूं, न माल ॾियण जे लाइ तयारु आहियूं, न जान ॾियण जे लाइ तयारु न आहियूं, त पोइ मूंखे ॿुधायो पादर ई खाईंदासूं, रहमतूं नाज़िल कोन थींदियूं। इनफ़रादी ऐं इज्तिमाही तौर ते, नेशनल तौर इंटरनेशनल लेवल ते, हर लेवल ते असां पहुते आहियूं। ऐं वजह छा आहे? असांजी बदअमली। नबी अलैहिस्सलाम जो इरशाद पाक आहे, सही मुस्लिम जी हदीस आहे, लतत्तबिउन्न सुनन मन कान क़बलकुम, तव्हां अॻिन उम्मतुनि जे हर ऐब ऐं गुनाह खे इख़्तियार कंदो, एतिरे क़दुरु जो जेकॾहिं उन्हनि मां को माण्हू ॻोह जे सुराख में घिड़ियो आहे त तव्हां बि घिड़ंदो। ऐं बाद रिवायतूं हसन दर्जे जूं, उन्हनि जा लफ़्ज़ तमामु सख़्तु आहिनि। नबी अलैहिस्सलाम फरमायो त जेकॾहिं
अॻियनि उम्मतुनि मां कंहिं माण्हूअ नऊज़ बिल्ला सुम नऊज़ बिल्ला पंहिंजी सॻी अमड़ सां कंहिं बेहयाई बदकारी कई हूंदी त हिन उम्मत में अहिड़ा बदबख़्त बि पैदा थींदा। हाणे मूंखे ॿुधायो त ऐब असांजे मुआशिरे में मौजूदु आहिनि या कोन्हनि? क़ुर पाण पढ़ूं था, क़ौम शुएब जे बारे में अचे थो त हू मुशरिक आहे ऐं माप तौर में घटि कंदा। हिकिड़ो ऐब आहे न, हिकिड़ो शिरक ऐं उन सां गॾोगॾु माप तौर में कमी कंदा। वरी पाण पढ़ूं था वाक़ियो क़ौम लूत जो, पोइ मुशरिक आहे ऐं गॾोगॾु उन्हनि जे अंदरि मर्द सां बेहयाई करे इहा कोताही मौजूदु हुई। अहिड़े नमूने सां हर हिकु क़ौम जो तव्हां वाक़ियो पढ़ो, उन्हनि जे अंदरि शिरक सां गॾोगॾु को हिकिड़ो ऐब हो। पर असांजे अंदरि सभु ऐब, शिरक असांजे अंदरि, बेहयाई बदकिरदारी असांजे अंदरि, माप तौर में कमी असांजे अंदरि, हर गुनाह असांजे अंदरि। जेकॾहिं असीं बचियल आहियूं त सिर्फ़ु नबी अलैहिस्सलाम जी उन दुआ जे करे बचियल आहियूं। सही मुस्लिम में प्यारे पैगम्बर जो फरमान आहे, अल्लाह ताला खां मूं 3 दुआऊं घुरियूं जंहिंमां 2 अल्लाह ताला क़बूल कयूं ऐं हिकिड़ी दुआ अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी न क़बूल कई। पहिरीं दुआ इहा हुई त मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत खे कंहिं वॾे अज़ाब में ईअं तबाह बर्बाद न कजां जीअं अॻियूं उम्मतूं तबाह बर्बाद थी वई। इन दुआ जे करे पाण बचत में, न त अल्लाह जे अज़ाब खे दावत ॾियण वारी का बि शइ असां छॾी कान्हे, को बि गुनाह असां छॾियो कोन्हे। शिरक असांजे अंदरि, बुरायूं असांजे अंदरि, शराब ऐं शबाब ए गुनाह ऐं ऐब असांजे अंदरि। इबादतुनि जो हाल त मूं तव्हांखे ॿुधायो आहे। जुमे खां अलावा असांखे नमाज़ पढ़णी कान्हे। रमज़ान जे महीने में असांखे रोज़ो रखंदे बुख़ार आहे। ज़कात जे हवाले सां इहो हाल आहे। जेकॾहिं हिकिड़े ॻोठ में, हिकिड़े शहर में 10 तवंगर माण्हू मौजूदु आहिनि त को हिकिड़ो हूंदो अलाह जो माण्हू जेको पंहिंजो माल पेश करण वारो हूंदो। उमूमी तौर ते असांजी हालत इहा आहे जो असां अशराफ़ आहियूं माशाअल्लाह, पर बेवस अशराफ़ आहियूं। माना वस हले त घटि ताईं न कयूं कंहिंसां। अशराफ़ सिर्फ़ु हिन लाइ आहियूं जो वस कोन थो हले, ऐं जंहिंजो वस हले थो उहो कंहिंसां घटि कोन थो करे। मुंहिंजा भाइरो दोस्तो, अमली कोताहियूं, असांजूं कमज़ोरियूं, असांजो अॻु फिरनि थियूं। अॼु असां ते जेको बि ज़वाल आहे मुस्लिम उम्मत ते, उनजे पोयां असांजे अक़ीदे ऐं अमल जूं ख़राबियूं ऐं बिगाड़। अक़ीदो असांजो जेसीं ताईं उहो न थींदो जेको सहाबा वारो हो, अमल जेसीं ताईं असांजो उहो न थींदो जेको सहाबा वारो, तेसीं ताईं असांजूं हालतूं तब्दील कोन थींदियूं। क़ुर मजीद में अल्लाह साईं फरमायो, इन्न अल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअन्फुसिहिम। अल्लाह ताला उन क़ौम जो हाल कॾहिं बि तब्दील न कयो आहे जेकी पंहिंजो हाल पाण तब्दील करण लाइ तयारु न हुजे। असां आहियूं पंहिंजी इस्लाह लाइ तयारु। हेॾा वाइज़, हेॾा ख़ुतबा, हेॾा दर्स, हेॾा बयान, हेतिरे वॾे तादाद में मस्जिदूं, मदरसा, ही दीन जूं महिनतूं, पर जो ई कांदी सुरे असांजे कदे। उहे चंद माण्हू तव्हांखे नज़र ईंदा मस्जिदुनि जे अंदरि, चंद माण्हू जंहिंजो चहिरो सुन्नत जे मुताबिक़ हूंदो, चंद माण्हू जेके हलाल खाइण वारा, चंद माण्हू जेके दीन ते हलण वारा। अल्लाह तबारक व तआला मदद जो वाइदो ज़रूरु कयो आहे, पर उहो वाइदो मशरूत आहे। इन तंसुरुल्लाह यंसुरकुम, जेकॾहिं तव्हां अल्लाह जे दीन जी मदद कंदव, अल्लाह ताला तव्हांजी मदद कंदो। असांजी मदद जेकॾहिं न पई थिए, असां ज़लील आहियूं, रुसवा आहियूं दुनिया जे अंदरि, हर जाइ ते असांजा मसला खुटण वारा कोन्हनि। उनजो बुनियादी कारण इहो आहे त असां पंहिंजे दीन सां बेवफ़ाई कई आहे। हींअर केनालनि जो मसइलो हले पियो, दांह लॻी पई आहे। फेसबुक तव्हां खोलींदव, सॼो फेसबुक भरियो पियो आहे पीपल्स पार्टी वारनि ते लानतुनि जो वसकारो आहे माण्हुनि जो। ठीकु आहे, उन जूं ग़लतियूं आहिनि, उन्हनि खे सही न ॾियणु खपंदी, पर इन्हनि सभिनि शयुनि जे पोयां बुनियादी कारण असांजी बदअमली। नबी अलैहिस्सलाम जो इरशाद पाक आहे त जॾहिं का क़ौम माप ऐं तौर में कमी करे थी, अल्लाह ताला उन जे मथां ॾुकार ऐं शयुनि जी किल्लत जो अज़ाब मोकिले थो। असां में आदत आहे या कान्हे? तव्हां मार्केट मां हिकिड़ो किलो आयल जो वठी अचो, हिकिड़ी 2 कंपनियूं पूरी माप ॾींदियूं हूंदियूं, लिखियलु हूंदो हुन ते 1000 ग्राम, पर तोरींदो त हुन में हूंदा 800 ग्राम। माप तौर में असां वटि कमी, असां वटि शयुनि में मिलावट, सच ऐं कूड़ ॿिन्हिनि खे असां हिकु जहिड़ो करे छॾियो। अमली तौर ते जॾहिं एतिरियूं कोताहियूं असांजे अंदरि मौजूदु आहिनि, अल्लाह जी मदद न ईंदी। नबी अलैहिस्सलाम जी हदीस आहे, प्यारे पैगम्बर जो फरमान आहे, कई दफ़ा तव्हां हींअर ॿुधी हूंदी। प्यारे पैगम्बर फरमायो त उहो वक़्तु परे कोन्हे जॾहिं मुंहिंजी उम्मत ते काफ़िर ईअं टुटी पवंदा जीअं बुखियो खाधे ते टुटंदो। यूशिकु अन तदा अलैकुमुल उमम कमा तदा अल अक़लतु इला क़सातिहा। उहो वक़्तु परे कोन्हे
जॾहिं काफ़िर तव्हां ते ईअं टुटंदो जीअं बुखियो खाधे ते टुटंदो। साहिब पुछियोसीं भला थोरा हूंदासीं छा? अॼु त थोरा आहियूं, भला उन दौर में असीं थोरा हूंदासीं छा? प्यारे पैगम्बर फरमायो त न, थोरा तव्हां कोन हूंदो, बल अंतुम कसीर, तव्हांजो तादाद तमामु वॾो हूंदो, पर तव्हांजी हैसियत उहा हूंदी जीअं सैलाब जे अंदरि कख ईंदा आहिनि पाणीअ जे मथां। सैलाब जो पाणी जेॾी महिल वही ईंदो आहे त उनजे मथां कख ईंदा आहिनि, सुकल कख, जीअं उहे कख हल्का हूंदा आहिनि ऐं बेहैसियत ऐं बेवुक़त हूंदा आहिनि, ईअं तव्हांजी का हैसियत ऐं का वुक़त न हूंदी। अलाह ताला तव्हांजो रोब दुश्मन जे दिलि मां कढी छॾींदो ऐं तव्हांजे दिलि में वहन नाले हिकिड़ी बीमारी पैदा करे छॾींदो। साहिब पुछियोसीं इहो वहन वरी छा आहे? नबी साईं फरमायो हुब्बु दुनिया व कराहियतुल मौत, दुनिया जी मोहबत तव्हांजे दिलि में घर करे वेंदी ऐं तव्हां मौत सां नफ़रत कंदो। अॼु मूंखे ॿुधायो इहा पंहिंजी हालत आहे या कान्हे? दुनिया ऐं हुनजो पैसो खपे ऐं हाल असांजो इहो आहे, जीअं सिंधीअ में हिकिड़ो बैत आहे, चई फिरिया पसी फीण खरियनि खीर न चखियो, दुनिया कारण दीन विञाए विला थिया। भई दुनिया हिकिड़ो फीण आहे, खीर हूंदो आहे, खीर पाण ॾोहंदा आहियूं, ताज़ो जंहिं महिल ॾोबो आहे त खीर हेठि हूंदो आहे, मथां हूंदी आहे जग जंहिंखे फीण चइबो। की खरिया पसी फीण खरियनि खीर न चखियो, त उन वांगुरु असां आख़िरत जेको असुल आहे ऐं खीर जे मथां जेकी जग थींदी आहे उहा फीण, उहा हीअ दुनिया आहे, त आख़िरत खे पाण छॾे न दुनिया खे चंबड़ी आहे। दुनिया कारण दीन विञाए विला थिया, यानी दुनिया कारण पंहिंजे दीन खे ख़तमु करे ठला थी वियासीं। अॼु ईअं आहे या कोन्हे? असांजे ईमान जी क़ीमत आहे सिर्फ़ु 10 रुपया। 10 रुपया बि असांखे किथे उमेद हूंदी आहे त भई हितां मिलण वारा आहिनि, कूड़ हणंदी देरि कोन कंदा आहिनि माण्हू। लख ऐं हज़ार त मथे आहिनि, लख ऐं हज़ार त मथे आहिनि। नबी साईं जो फरमान आहे त क़यामत क़ाइमु न थींदी, तव्हां मां जेको अमीन आहे उनखे ख़ाइन सम्झो वेंदो ऐं ख़ाइन खे अमीन सम्झो वेंदो। ऐं ॿी हदीस में ए लफ़्ज़नि त उहो वक़्तु ईंदो जो माण्हू सुबुह जो मोमिन हूंदो, शाम जो काफ़िर हूंदो, शाम जो मोमिन हूंदो, सुबुह जो काफ़िर हूंदो। यबीउ दीनहु बिअर्ज़ मिन दुनिया, पंहिंजे दीन खे दुनिया जे आर्ज़ी फ़ाइदे जे लाइ खपाए छॾींदो। पंहिंजी हालत छा आहे? ॿारहाड़ी जो मिसाल ॾींदुसि, हर जॻह ते भला बुरा माण्हू हूंदा आहिनि, पर तक़रीबन हालत इहा आहे त हिकिड़ो माण्हू घर अचे थो, पंहिंजे माल लाइ चारो मौजूदु कोन्हे, घर वारनि चयो आहे गाह कोन्हे, वियो कंहिंजो न कंहिंजो बूह बिना इजाज़त जे खणी आयो, अची माल खे ॾिनई, मेंह खे ॾुधई, उन मां खीर कढी, पाण बि खाधई, बचनि खे बि खाराई। सुबुह जो जेॾी महिल हमरा पुछा कई दफ़ा तुंहिंजे नाले बि चयूं त तूं गाह जी बूह जी भरी कयो, मूंखे त ख़बर ई कान्हे, ऐं त ओॾी महिल ॻोठ में कोन हुउसि। ईअं थींदो या कोन थींदो? पाणीअ जो वारो आहे, पाणी ॿिए जो आहे, चोरीअ वहे, धणी जे पहुची वियो, भई मुंहिंजो वारो आहे, तूं बि वहीं, अब मिड़ई मूं टार वरिती, टार जे करे वठणी आहे त इजाज़त सां वठणी आहे। उनखां पोइ पाण हारी नारी माण्हू आहियूं, पाण तक़रीबन हारी नारी माण्हू आहियूं। असांजो ईमान इहो आहे, जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो असांखे कोॾर हथ अची वई, को रंबो हथ अची वियो, का कुहाड़ी हथ अची वई, को डांटो हथ अची वियो, गुम, अॻिले खे ख़बर पई, पुछा कई यार मूं ऐं छॾे वियोसि, मूंखे विसरियो, तूं परे आयो बि, अब मूंखे ख़बर कान्हे, मूंखे हेॾो हेॾो कसम आहे, मूंखे ख़बर ई कान्हे, मूं खयो ई कोन्हे। इहा आहे असांजे ईमान जी हालत। डांटे जी केतिरी क़ीमत आहे, कोॾर जी छा क़ीमत आहे? इन्हनि नंढड़ियुनि नंढड़ियुनि शयुनि जे लाइ असां पंहिंजे ईमान जो सौदो करे एरींदा आहियूं, कूड़ो कसम खाइण लाइ तयारु थी वेंदा आहियूं। मूंखे ॿुधायो रब जूं रहमतूं किथां नाज़िल थींदियूं? त असांजूं अमली कोताहियूं आहिनि जेके हर जाइ ते असांजो अॻु फिरनि थियूं। केनालनि वारो मसइलो हले पियो, सॼी सिंध में दाह आहे। ठीकु आहे, तव्हां एहतिजाज कयो, तव्हां पंहिंजो आवाज़ बाला जेके ऐवान उन ताईं पहुचायो, पंहिंजो हक़ु घुरो, सभु ॻाल्हियूं भलियूं आहिनि, पर असां कॾहिं पंहिंजी इस्लाह करण जी कोशिशि कई? राज़िक़ त अलाह आहे न, रिज़्क़ जो ज़िम्मो त अलाह खयो आहे, असां पंहिंजी करे इस्लाह करण जी कोशिशि कई? अलाह ताला जॾहिं राज़ी थिए थो न, माण्हूअ खे रिज़्क़ उतां ॾिए थो जिथां हुनजो गुमान बि कोन हूंदो। फिरौन कॾहिं ख़्वाब में कोन सोचियो हूंदो त उहो ॿार जंहिंजे करे ऐं बनी इसराइल जा सभु ॿार कुहायां पियो, उन साॻे ॿार जी तरबियत ऐं पालना ऐं परवरिशाऊं कंदुसि, उन करे ख़्वाब में कोन सोचियो। पर तव्हां पढ़ी ॾिसो सूरह क़सस खे, अलाह ताला जो जॾहिं अमर थियो त हज़रत मूसा खे पंहिंजे घर में पाले पियो। रब जेॾी महिल राज़ी थींदो आहे त दुश्मन जे वात मां बि गिरह खणी करे इंसान खे खाराईंदो। मुंहिंजा भाइरो दोस्तो, अर्ज़ु इहो आहे त असां पंहिंजूं जेके अमली कोताहियूं उनखां तौबा कयूं, पंहिंजी इस्लाह कयूं, दीन खे चंबड़ी वञूं, क़ुर ऐं सुन्नत जी रोशनी में
असां पंहिंजूं ज़िंदगियूं गुज़ारियूं क़ुरान जे सूरत में, नबी अलैहिस्सलाम जी हदीस जी सूरत में असां वटि ज़िंदगी गुज़ारण जो पूरो कानून ऐं ज़ाब्तो मौजूदु आहे। अक़ीदा असांजा सही थी वञनि, अमल असांजो सुन्नत जे मुताबिक़ थी वञे, असांजो निमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं सिधियूं थी वञनि, असां हलाल खाइण वारा थी वञूं, हराम खां बचण वारा थी वञूं। इहे शयूं जॾहिं असांजे अंदरि अची वेंदियूं त पोइ यहूदी या ईसाई कंहिंखे का ताक़त न आहे जो मुस्लमाननि जे कंहिं वार जो बि नालो वठे। अल्लाह तबारक व तआला अमली तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह सुब्हानहु व तआला जेकी कुझु बयानु थियो आहे उनखे सम्झणु ऐं उन ते सही माना में अमल पैरा थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल